सिंध में पानी की खोट 40 सैकड़ों ताईं पहुंची वई। पुछड़ में पानी अणलभ। कुछ ॾींहनि में पानी खोट 50 सैकड़ों ताईं पहुचण जो इम्कान। सखर बैराज जे पाण लेवल 193 ताईं पहुची वई। बैराज तां 4.5 फुट पानी घटिजी वियो। सखर बैराज मां निकिरंदड़ दादू खीरथर खैरपुर ईस्ट ऐं खैरपुर वेस्ट केनाल पानी खोट भोगण लॻा। कोटड़ी बैराज वटि बि पानी तेज़ीअ सां घटिजण लॻो। डाउन स्ट्रीम में पानी बंदि थियण सबबि वारी उॾामण लॻी। ठटे में सूरतहाल संगीन। खारो पानी पीअण सबबि चौपायो माल मरण लॻो। सिंध में पानी खोट इंडस डेल्टा खे तबाह करे छॾियो। सिजावल ऐं बदीन जे 50 लाख एकड़ ज़मीन समुंड गिड़काए वियो। कोटड़ी डाउन स्ट्रीम में पानी न छॾण सबबि इंडस डेल्टा 92 सैकड़ो सुगड़ थी वियो। डेल्टा जे 17 क्रैक्स मां रुगो 2 क्रैक्स खोबर ऐं खार बचियूं। ॿियूं माज़ीअ जो किस्सो बणिजी वियो। 12,900 स्क्वायर किलोमीटर ताईं पकड़ियल इंडस डेल्टा घटिजी 1,000 किलोमीटर थी वियो। माहौलियाती तब्दीली ऐं पाणी बहिरान समुंड भरिसां आबाद हज़ारें ॻोठ बि वीरान करे छॾिया। सिंधु दरिया ते केनाल अॾण वारे मंसूबे ख़िलाफ़ सिंध सरापा एहतजाज। कराची प्रेस क्लब आॾो वकीलनि जो एहतजाजी मुज़ाहिरो। ओबावड़ो में बि वकीलनि अदालती कार्रवाईअ जो बाइकॉट करे एहतजाज कयो। मेहड़ में सूफ़ी फनकारनि ऐं सियासी समाजी तंज़ीमुनि पारां केनाल मंसूबे ख़िलाफ़ एहतजाज। नवाबशाह, कश्मूर, गंबट, डोकरी, पलीजाणी में बि केनाल मंसूबे ख़िलाफ़ जस्दम ऐं ॿियनि पारां एहतजाज कयो वियो। फैज़गंज में स्कूली शागिर्दनि केनाल मंसूबे ख़िलाफ़ एहतजाज कयो। मुख़लिस ऐं दयानतदारी कारोबारी बिरादरी जो मुल्क जो क़ीमती असासो आहे। पंहिंजा सीड़पकार मुल्क में सीड़पकारी कंदा तॾहिं मुल्क में ॿाहिरीं सीड़पकारी ईंदी। इन खां सवाइ ॿाहिरीं सीड़पकारी आणण जो ॿियो को तरीक़ो न आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जूं कारोबारी शख़्सियतुनि सां ॻाल्हियूं। शहबाज शरीफ़ चयो त मैक्रो इकनॉमिक अंग अखर बहितरी तरफ़ वञनि पिया। हर हफ़्ते 2 भेरा सीड़पकारनि सां मुलाक़ात कंदुसि। कारोबारी शख़्सियतुनि ते ॿधल वफ़द जी इस्लामाबाद में वज़ीर आज़म सां मुलाक़ात। हुकूमती पॉलिसियुनि ते एतमाद जो इज़हार। सोशल मीडिया ते रियासत मुखालिफ़ प्रोपेगंडा जो इल्ज़ाम। पीटीआई जी मरकज़ी क़यादत ऐं सोशल मीडिया टीम जेआईटी आॾो पेश। जेआईटी अॻियां पेश थींदड़नि में पीटीआई चेयरमैन बैरिस्टर गोहर, रऊफ़ हसन ऐं शाह फरमान शामिल। ज़रियनि मूजिबि पीटीआई चेयरमैन बैरिस्टर गोहर खां 1.5 कलाक ताईं पाक फ़ौज ऐं रियासती इदारनि ख़िलाफ़ सोशल मीडिया ते पोस्ट बाबति सख़्त सवाल कया विया। जेआईटी अॻियां पेश न थींदड़नि ख़िलाफ़ सख़्त एक्शन खणण जो फ़ैसिलो पीटीआई फाइनेंसिंग डिपार्टमेंट तरफ़ां 2 ॼणनि जे पेश थी समूरा रिकॉर्ड जमा कराया। आलिया हमज़ा ऐं कंवल शौज़ब तरफ़ां वकील डॉक्टर अली इमरान पेश थिया। पीटीआई चेयरमैन बैरिस्टर गोहर चयो आहे त जेआईटी जे सवालनि ते बानी पीटीआई सां मुशावरत जो फ़ैसिलो कयो आहे। समूरनि इदारनि जो एहतराम कयूं था, कंहिं बि इदारे जा वेझा नथा चाहियूं। जेआईटी जा सवाल पार्टी प्लेटफॉर्म ते डिस्कस कंदासीं। पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी सां बरतानिया जे हाई कमिश्नर जैन मेरिट जी मुलाक़ात। ॿिए तरफ़नि लाॻापन समेत मुख़्तलिफ़ मामलनि ते ॻाल्हियूं कयूं वयूं। ॿिन्ही मुल्कनि जो वापारी लाॻापन खे वधीक हथी ॾियण ते इत्तेफ़ाक़। मुलाक़ात दौरान पीपल्स पार्टी अॻवान नयर बुखारी बि मौजूदु हो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ काबीना में शामिल 9 वज़ीरनि खे खाता अलाट करे छॾिया। डॉक्टर तारिक फज़ल चौधरी खे पार्लियामानी मामलनि वारो खातो अलाट कयो वियो। मुसद्दिक़ मलिक खां पेट्रोलियम ऐं आबी वसीलनि वारी वज़ारत वापसि वरिती वई। माहौलियाती तब्दीलीअ वारो खातो अलाट। अली परवेज़ मलिक खे पेट्रोलियम वारी वज़ारत ॾिनी वई। अब्दुल अलीम खान खां सीड़पकारी वारी वज़ारत वापसि। मवासिलात जो वज़ीर बणायो वियो। हनीफ़ अब्बासी रेलवेज़ ऐं मोहम्मद जुनेद अनवर मैरीटाइम जो वज़ीर मुक़रर। सरदार मोहम्मद यूसुफ खे मज़हबी मामलनि ऐं शिंज़ा फातिमा खे इंफॉर्मेशन टेक्नोलॉजी जा कलमदान ॾिना विया।
मुस्तफ़ा कमाल नेशनल हेल्थ सर्विसेज ऐं खेलदास कोहिस्तानी खे मज़हबी भाईचारे वारी वज़ारत जो मुमलिकती वज़ीर थी वियो। काबुल एयरपोर्ट धमाके में मुलविस दाइश जे दहशतगर्द शरीफुल्लाह जी गिरफ़्तारी में पाकिस्तान जे सहकार जा थोराईंदा आहियूं। शरीफुल्लाह जी गिरफ़्तारी जो क्रेडिट पाकिस्तान ॾांहुं वञे थो। अमेरिकी परॾेही खाते जी तर्जुमान टेमी ब्रूस चयो आहे त दहशतगर्द शरीफुल्लाह जी गिरफ़्तारी इन ॻाल्हि जो सबूत आहे त दहशतगर्दी ख़िलाफ़ जंग में पाकिस्तान ऐं अमेरिका जो सहकार इंतिहाई अहम आहे। ॿिन्ही मुल्कनि जो दहशतगर्दी ख़िलाफ़ मफ़ाद गॾियल आहे। कराची जे वफ़ाक़ी एंटी करप्शन कोर्ट टडाब जे टिन केसिस में सेनेट चेयरमैन यूसुफ रज़ा गिलानी समेत 40 ॼणनि खे बरी करे छॾियो। अदालत बरियत बाबति यूसुफ रज़ा गिलानी समेत 40 जवाबदारनि जूं बरियत वारियूं दरख़्वास्तूं मंज़ूर करे वरितियूं। अदालत यूसुफ रज़ा गिलानी ऐं ॿियनि खे बरी कंदे चयो त अव्हां ख़िलाफ़ शाहिदी ॾींदड़ हाणे पाण जवाबदार थी वियो आहे। यूसुफ रज़ा गिलानी चयो त केस जो सुल्तानी शाहिद मुल्क मां फरार आहे। मूं ते केस ठाहींदड़ इतिहादी हुकूमत जो हिसो आहिनि। वर्कर्स वेलफेयर बोर्ड में करोड़े रुपयनि जी बदउनवानियुनि जो इंकशाफ। लेबर खाते जे सेक्रेटरी बोर्ड जी मंज़ूरीअ खां सवाइ बजट ख़र्च करे छॾी। वेलफेयर खाते इंचार्ज सेक्रेटरी मोहम्मद रफ़ीक कुरैशी ख़िलाफ़ कार्रवाईअ लाइ वॾे वज़ीर खे ख़त लिखी छॾियो। ख़त में चयो वियो आहे त सेक्रेटरी मोहम्मद रफ़ीक कुरैशी बोर्ड जी मंज़ूरी ऐं ॿुधाइण खां सवाइ 80 करोड़ रुपयनि में ऑफिस ख़रीद कई। खाते जी डिजिटलाइज़ेशन लाइ 3 करोड़ रुपयनि जी बजट मंज़ूर कई। डिजिटलाइज़ेशन लाइ 30 खां 40 करोड़ रुपयनि में ठीको बि ॾेई छॾियो। बोर्ड जी मंज़ूरी खां सवाइ 3 अरब रुपयनि जूं मोटर बाइक्स ख़रीद करण जो इश्तिहार बि ॾिनो वियो। इस्लामाबाद हाई कोर्ट में डॉक्टर आफिया सिद्दीकी जे ॾेह वापसीअ लाइ दरख़्वास्त ते ॿुधणी। हुकूमत पारां डॉक्टर आफिया सिद्दीकी जी वापसीअ लाइ दरख़्वास्त उकलाइण लाइ अपील दाख़िल। जस्टिस सरदार एजाज़ रिमार्क्स न आहिनि त अमेरिका सां क़ैदियुनि जी मटा सटा वारो मुआहिदो नाहे थियो त पोइ जवाबदार पकड़े हवाले छो कयो वियो। अव्हां बिना कंहिं मुआहिदे ते जवाबदार पकड़े अमेरिका हवाले कीअं कयो। अहिड़ो रवैयो रखण सां समूरी दुनिया खे ख़बर पइजी वई त हुकूमत कहिड़ा फाड़ा मारिया। हैदराबाद हाई कोर्ट बार एसोसिएशन जो एसएसपी हैदराबाद डॉक्टर फरूक लंजार खे हटाइण लाइ सुभाणे हैदराबाद खां कराची ताईं लॉन्ग मार्च जो ऐलान। बार एसोसिएशन जे अॻवाननि चयो आहे त महीने खां एसएसपी खे हटाइण लाइ एहतजाज करे रहिया आहियूं। सिंध लॉयर कन्वेंशन में 48 कलाकनि जो अल्टीमेटम ॾिनो। उन बावजूदि एसएसपी खे न हटायो वियो। हाणे कराची जो रुख़ कंदासीं। सिंध मां केनाल कढण ख़िलाफ़ बि कॉन्फ्रेंस कोठाई वेंदी। सिंध दुश्मन मंसूबो क़बूल नाहे। खोड़ा खां लाहौत वेंदड़ पांधेड़नि जी कोच हुसैनाबाद वटि बिजली जे तारुनि सां टकराइजी वई। हिकु ॼणो फोत, 40 ॼणा ज़ख़्मी। फोती जो मड़ ऐं ज़ख़्मियुनि खे गिम्स मुंतक़िल कयो वियो। डॉक्टर्स जो चवणु आहे त अक्सर ज़ख़्मी जी हालत ॻणिती जोगी आहे। करंट लॻण सबबि संदन जिस्म बि सड़ियल आहे। मीरपुर खास में कूड़े पुलिस मुक़ाबले में मारियल डॉक्टर शाहनवाज़ कुंभर ते कूड़ो केस दाख़िल कंदड़ सिंधड़ी थाणे जे अॻूणे एसएचओ न्याज़ खोसू ते केस दाख़िल। डॉक्टर शाहनवाज़ जे मड़ खे बाहि ॾियण वारे केस में गिरफ़्तार जवाबदार। केस दहशतगर्दी तौर अदालत खां सेशन कोर्ट मुंतक़िल करण जी दरख़्वास्त दाख़िल कराए छॾी। पनो आकिल मां अगवा थियल नींगर आबिद शाह जी बाज़ियाबी लाइ शेरनि जी रैली। शेरनि पारां क़ौमी शाहराह ते धरणो भंयो वियो। नींगर आबिद शाह खे बाज़ियाब कराइण जो मुतालबो।
एसएसपी सखर अज़हर मुगल चयो आहे त नींगर जी बाज़ियाबी लाइ कचे में ऑपरेशन जारी आहे। कुझु गिरफ़्तारियूं बि कयूं वयूं आहिनि। बबरलो वेझो हथियारबंदनि जी फायरिंग में औरत क़तल। मोढ़ा वारे इलाइक़े में हथियारबंदनि गोलियूं हणी 40 वरियनि जी शमीम शेख खे ज़ख़्मी कयो। वारसन ज़ख़्मी औरत खे अस्पताल मुंतक़िल कयो, जिथे हुन दम ॾेई छॾियो। मक़तूल औरत जे मुड़िस जो चवणु आहे त जवाबदारनि घर में बाहि ॾियण बाद संदसि घरवारीअ खे क़तल कयो आहे। जोंगल में हथियारबंदनि पारां खांगे स्कूल जी लेडी टीचर खे यरगमाल बणाइण वारी वीडियो साम्हूं अची वई। वीडियो में जवाबदार लेडी टीचर जे वैन जे चोतरफ़ हथियारनि सां घुमंदे नज़र अचनि था। वैन में वेठल लेडी टीचर रड़ियूं कंदे नज़र अची रहियूं आहिनि। इलाइक़े जे माण्हुनि जी मुदाख़लत बाद हथियारबंद वाक़े वारे हंध तां फ़रार थी विया। कराची में फोरू खे पकड़ण दौरान फिल्मी मंज़र। सखी हसन में बाइक राइडर खां फुर जी कोशिश दौरान पुलिस पहुची वई। फोरू गिरफ़्तारीअ खां बचण लाइ इमारत ते चढ़ी वियो। तारुनि ज़रिए बि भॼण जी कोशिश कई वई। पुलिस बेवस नज़र आई। शहरनि जो वॾो अंग गॾु थी वियो। फोरू तारुनि तां टपो ॾिनो त शहरनि हेठि चादर झले खेसि पकिड़े वरितो। कश्मीर पुलिस की कार्रवाई। एसएचओ नबी बख्श जखराणी के कतल ऐं 2 ॻोठाणनि जे अगवा में मुलविस धाड़ियल अब्दुल गफ़ार खोश के गिरफ़्तार करण जी दावा। पुलिस जो चवणु आहे त गिरफ़्तार जवाबदार एसएचओ नबी बख्श जखराणी के कतल ऐं ॻोठाणनि हनीफ मलिक ऐं वाहिद बख्श बिरोही के अगवा कयो हो। कार्रवाई दौरान खेसि गिरफ़्तार कयो वियो। लाड़काने जी चाणका अस्पताल में शॉर्ट सर्किट सबब बाहि लगी वई। अस्पताल अंदर दाख़िल मरीज़न तोड़े संदन वारसन भॼी जान बचाई। इतला ते फायर ब्रिगेड अमले वाक़े वारे हंध पहुची बाहि ते ज़ाब्तो आणे वरितो। इंतज़ामिया जो चवणु आहे त अस्पताल जे पुराणे सामान खे शॉर्ट सर्किट सबब बाहि लगी हुई। को बि जानी नुक़सान नाहे थियो।